हैदराबाद में अवां खे अहम ख़बर ॾींदा हलूं। शहरी के 2 लाख रुपया वाधू बिल मोकिलण ते हेस्को चीफ के नोटिस जारी किया वियो आहे। अवां खे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। हैदराबाद में शहरी के 2 लाख रुपया वाधू बिल मोकिलण ते हेस्को चीफ के नोटिस लिखियो वियो आहे। अदालत नोटिस जारी करे हेस्को चीफ ऐं ॿियनि खां जवाब घुरी वरितो आहे। अप्रैल में बाहि लॻण सबबि मीटर सड़ी वियो, रिश्वत वठी मीटर लॻायो वियो। शहरी हाशिम जो चवणु आहे त मई में बिना जवाज़ मीटर ख़राब ॾियण ऐं 2 लाख रुपया डिडक्शन बिल उमाणियो वियो। अदालत दलील ॿुधण बाद हेस्को चीफ ऐं ॿियनि खे 18 ऑगस्ट ते तलब करे वरितो आहे। इन जा तफ़सील मालूम कंदासीं। हैदराबाद में नसीर चना खां। नसीर आगा कजो, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद शहरी के दाखिल दरख्वास्त से हेस्को चीफ समेत ॿियनि नोटिस जारी करते जवाब तलब करे वरितो आहे। कैंट वारे इलाइक़े जो रहवासी है मोहम्मद हाशिम, जे पंहिंजे वकील एडवोकेट रज़िया अली जमान पाटोरी मार्फत सर्किट बेंच हैदराबाद में दरख्वास्त दाखिल कराई हुई, जंहिंमें हुन मौक़िफ़ अख्तियार कयो त अप्रैल दौरान बाहि लॻण सबबि मीटर सड़ी वियो हो। मीटर बदिली करण जी दरख्वास्त ॾिनी। हेस्को अमले मुबैना तौर 30,000 रिश्वत वठी मीटर तब्दील करे ॾिनो। उन मौके ते जेका हुनजी वकील हुई एडवोकेट रज़िया अली जमान, उन अदालत खे आगाही ॾिनी त मीटर में बिना जवाब मीटर ख़राब ॾियण ऐं 2 लाख रुपया डिडक्शन लॻाए बिल उमाणियो वियो आहे। दरख्वास्तदार जे घर ॿाहिरां लॻल बिजली जे मीटर में हेस्को अमले टेम्परिंग कई, जंहिंजी वीडियो बि मौजूदु आहे। जंहिं बैदि अदालत धुरनि जा दलील ॿुधण खां पोइ हेस्को चीफ समेत ठीक है नसीर, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।